अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों, अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में। आउं तव्हांखे उन ड्रामे जे बारे में इहो ॿुधाईंदुसि त उहो ड्रामो कॾहिं हलंदो ऐं उन ड्रामे जे अचण जो ॾींहुं कहिड़ो हूंदो ऐं उन ड्रामे खे कहिड़े ॾींहुं हलायो वेंदो, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। ऐं इन खां अलावा मूंखे जेकी बि मालूमात हूंदी उहा मां तव्हां दोस्तनि खे हिन वीडियोज़ में ॾियण वारो आहियां। पर दोस्तों, तव्हां वीडियो असांजी फुल ॾिसंदा ताकी असांजी वीडियोज़ जो हिकिड़ो सेकंड बि मिस न कंदा। पोइ ईअं न थिए अव्हां दोस्त वरी कमेंट्स करे चओ त यार अव्हां सही न ॿुधायो। सो महिरबानी करे असांजी हिन वीडियोज़ खे फुल ॾिसंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, अचो त हिन वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों, जीअं त मां तव्हांखे शुरू खां शुरू ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो जेको नालो आहे ज़हर ज़िंदगी ऐं हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर्स आहे उहो आहे फरज़न मलक उर्फ़ खजू ऐं हिन ड्रामे जो जेको राइटर आहे जंहिं भाई डायरेक्शन में लिखियो आहे हिन ड्रामे खे, उन जो नालो आहे नूर ज़ौर। काफ़ी सुठो ऐं बहितरीनु राइटर आहे ऐं हिन ड्रामे खे हलायो वेंदो धरती टीवी ऑफिशियल ते। ऐं हिन ड्रामे में सॼी टीम सुठी आहे ऐं वॾा सिंध जा लेवल वारा अदाकार, सिंधी अदाकार हिन में तमामु वॾा नाले वारा अदाकार हिन ड्रामे में कमु कंदा बाक़ाइदे, जंहिंजा स्क्रीन ते तव्हांखे हिन वक़्तु फ़ोटू नज़र अची रहिया आहिनि, तव्हां ॾिसी रहिया हूंदव बाक़ाइदे सां। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हीउ तमामु सुठो ऐं बहितरीनु ड्रामो आहे ऐं हिन ड्रामे जी नूर ज़ौर साहब रिकॉर्डिंग कराए रहियो आहे ऐं फरज़न मलक उहे पंहिंजी डायरेक्शन में हिन ड्रामे खे रिकॉर्डिंग करे रहिया आहिनि। ऐं हिन ड्रामे खे धरती टीवी ते अञा बि लॉन्च न आहे कयो वियो, यानी हिन ड्रामे खे अञा ताईं रिलीज़ न आहे कयो वियो। ऐं हिन ड्रामे जॾहिं अध ताईं तक़रीबन 100 एपिसोड जी जॻह रिकॉर्डिंग थी वई त हिन ड्रामे खे पोइ रिलीज़ कंदा ऐं न त हिन ड्रामे जी अञा ताईं बि शूटिंग हले पई। ऐं दोस्तों, मां तव्हांखे हिन खां अलावा ॿुधाईंदो वञा त हिन ड्रामे में असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं इन खां अलावा असांजो ॿियो जेको सुठो ऐं सुरीलो अदाकार आहे जंहिं काफ़ी ड्रामनि में कमु कयो आहे ऐं तमामु हुनजा घणा परस्तार आहिनि, उनजो नालो आहे आज़म मिंगल। आज़म मिंगल पाण पंहिंजे वीडियो मुताबिक़ बयानु ॾिनो हुयो त मुंहिंजा काफ़ी परस्तार जेके आहिनि उहे मुंहिंजे रोज़ु फ़ोनूं कंदा हुया ऐं मूंखां पुछंदा हुया ऐं वॾी महिरबानी लख कोर ॿ लख थोरा ईअं चई हुन इहो पैगाम ॾिनो त हाणे मुंहिंजो चयईं त हीउ ड्रामो जेको अची रहियो आहे ज़हर ज़िंदगी, उन जे ड्रामे में आउं कमु कंदुसि। ऐं जीअं त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में असांजी सॼी टीम आहे, असां बाक़ाइदे हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में कमु कंदासीं ऐं अव्हां दोस्त हिन खे ॾिसणु न विसारींदा ज़हर ज़िंदगी खे। ऐं दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त हिन खां अलावा ज़ुल्फ़कार बुर्दी, साईं निसार शाह, हबीब पंवर, बिशारत समो, नदीम वसाण, अकबर उत्तरादी उहो बि हिन ड्रामे में कमु कंदो जेको आज़म मिंगल जो उस्ताद आहे। इन खां अलावा खादम खोखर पूनी माण्हू जे नाले सां जेको तमामु घणो मशहूरु आहे। ऐं इन खां अलावा ॿिया बि काफ़ी हिन ड्रामे में जेके आहिनि अदाकार नाले वारा सुठा हल्का वॾा, उहे बि हिन ड्रामे में इंशाल्लाह ज़रूरु कमु कंदा। त दोस्तों, ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों, एसि ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।